Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. एक ॾींहं में वज़ीर आज़म जा 2 ख़ुसूसी मुआविन इस्तीफ़ा ॾेई हलिया विया। वफ़ाक़ी हुकूमत ख़ुसूसी मुआविन तानिया इदरोस ऐं डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा जी इस्तीफ़ा मंज़ूर करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। तानिया इदरोस चयो आहे त कैनेडा में पैदा थियण मुंहिंजो ॾोह ऐं ख़्वाहिश न हुई। मुंहिंजी बिटी शहरियत ते केतिरियूं ई ॻाल्हियूं कयूं वयूं। संदसि बिटी शहरियत ते थींदड़ ॻाल्हियूं डिजिटल पाकिस्तान वारे विजन ते वार आहिनि। पाकिस्तान खे जॾहिं बि ज़रूरत पई त हू ख़िदमत करण लाइ हाज़िर थी वेंदी। डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा भी इस्तीफ़ा ॾींदे चयो आहे त हुकूमत जे ख़ुसूसी मुआवननि ते तनक़ीद खां पोइ इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। कोरोना जी सूरत-हाल ते थियल पंहिंजे कम मां मुतमइन आहियां। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे चवण ते WHO जी नौकरी छॾे पाकिस्तान आयो हुअसि। PTI जे MNAs बरसाती मुंद में भी रोड उखेड़े छॾिया। गैर क़ानूनी ऐं पाणी नेकाल जूं लाइन्स विछायूं वयूं। नतीजे में बरसाती पाणी रस्तनि ऐं घिटियुनि में बीहजी वियो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर शाह चयो आहे त सिंध हुकूमत मथां इल्ज़ाम मड़ींदड़ PTI वारा ॿुधाइनि त 2 सालनि ताईं कराची में नालनि जी सफ़ाई लाइ हिकु पाई बि छो ख़र्च नाहे कई। कुरंगी में नालो उथली पवण जा कारण उन जे मथां घरनि जी तामीर आहे। ॿियनि नालनि खे बि पथर रखी चोक कयो वियो। PTI वारनि सिंध हुकूमत ते इल्ज़ाम लॻाइण ऐं घटि वधि ॻाल्हाइण लाइ मसइला पैदा करे शहरनि खे अज़ाब में विझी छॾियो। कराची जो बुॾी वञण अलमियो आहे। हर पासे गैर क़ानूनी अदावतूं हुजण ऐं कचरो न हटाइजण सबबि कराची बुॾी वियो। कंहिंखे एहसास ई न आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां सिंध सरकार ऐं बल्दियाती इदारनि ते कावड़ जो इज़हार। डायरेक्टर KMC ऐं मेयर कराची जे ऑफिस जा ज़िम्मेवार तलब। जस्टिस ख़ादिम हुसैन शेख रिमार्क सिंध चयो आहे त इदारा रुगो हिक ॿिए ते ज़िम्मेवारी विझी रहिया आहिनि। कंहिं ॾिठो आहे त गाॾियूं बरसाती पाणी में बुॾियल हुयूं। माण्हुनि जा घर ऐं सामान तबाह थी विया। हुकूमत खे कम करण खां अॻु फंड्स जो फ़िक्र हूंदो आहे। नाणे खाते कराची में बरसातनि जी तबाही खां पोइ नालनि जी सफ़ाई लाइ 46 करोड़ रुपया जारी करे छॾिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायत ते रेन एमरजेंसी तहत फंड्स जारी कया विया। वॾे वज़ीर लोकल गवर्नमेंट खाते खे तफ़सीली मैप पेश करण जी हिदायत कंदे चयो आहे त 2 जुलाई ते कमिश्नर्स खे 22 करोड़ 90 लख रुपया जारी कया विया हुआ। नालनि जी सफ़ाई तोड़े ॿियनि मक़सदनि लाइ मैप तहत फंड्स इस्तेमालु कया वेंदा। जी शाह साहब, कोई एग्रीमेंट नहीं है। ये कोई तरीका नहीं है। ये कोई तरीका नहीं है हल से चलाने का। एक मिनट कर देखिए, रहे हैं आप। ये पर्सनल एक्सप्लेनेशन। एक मिनट, मैं देखिए इस तरह तो नहीं होगा। मैं एक मिनट Now I put the motion to the House. It has been moved that bill further to amend the Anti-Terrorism Act 1997, the Anti-Terrorism Amendment 2000 be passed. All those in favor say aye. All those say no. I think I said second the motion is adopted. The bill is passed. वफ़ाक़ी सरकार क़ौमी असम्बली में अपोज़िशन जे गोड़ दौरान दहशतगर्दी ऐं सलामती काउंसिल बाबति एक्ट में तरमीमुनि जा बिल मंज़ूर कराए वरिता। बाबर अमान दहशतगर्दी एक्ट 1997 ऐं गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल बाबति एक्ट 1948 में तरमीमुनि जा बिल पेश कया। तजवीज़ूं रद्द थियण ते अपोज़िशन जो एहतजाज ऐं गोड़। स्पीकर जे डाइस जो घेरा। पीपल्स पार्टी, नून लीग ऐं ॿियनि अपोज़िशन जमातनि जे मेंबर्स एहतजाज तौर बिल्स जूं कॉपियूं फाड़े छॾियूं। बिल्स जी मंज़ूरी बाद बि अपोज़िशन ऐं हुकूमती मेंबर्स जो गोड़ जारी। डिप्टी स्पीकर सूरत-हाल कंट्रोल न थियण ते इजलास 8 अगस्त ताईं मुलतवी करे छॾियो। We just wanted to put an end to this practice कि सियासी हुकूमतें जो हैं मुल्क के कानून और मुल्क के अदारों को सियासी मकासद के लिए इस्तेमाल करें। इस मुल्क में असासा जात जो हैं उनमें असासा जात में और इनकम में कब्रें और कब्रों की कमाई भी शामिल होनी चाहिए जो है।
अगर एसेट्स बियॉन्ड मींस मेरे हैं तो इनके एसेट बियॉन्ड ग्रेव्स हैं। ये जो बैठ के लोगों की बालियां उतार के जेब में डालते हैं, लोगों से इस तरह 5-5 हजार की थदियां वसूल करते हैं, वो भी तो नैब करे, वो भी तो कोई क्लॉज डाले उसमें। खुदा का वास्ता है, ये किस तरह ये करप्शन जो है सरेआम स्टेज पे बैठ के और साथ गौसे आजम के नारे लगाते हैं और साथ ये पैसे पकड़ते हैं और यहाँ पे आके 1.5 घंटे का हमें लेक्चर देते हैं शराफत के ऊपर। शेम ऑन हिम। सबके ऊपर जो है वो रेफरेंस बने, ये सारे रेफरेंस बने, ये इनके ऊपर कब्रों का रेफरेंस बनाए ना इनके ऊपर। मुझे स्पीकर साहब से भी गिला शिकवा है कि उनके घर में ये मुज़ाकरात हुए और उन मुज़ाकरात को पर्दादारी थी, उनका एक सैंक्टिटी थी, उनको उन्होंने माजूम बनाया। हम आइंदा गवर्नमेंट के साथ किसी किस्म की कम्युनिकेशन में दाखिल नहीं। नून लीग नैब ऐं मनी लॉन्ड्रिंग सूदो हर क़िस्म जी कानून साज़ी लाइ PTI हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान करे छॾियो। नून लीग MNA ख्वाजा आसिफ परडेही वज़ीर ते तनक़ीद कंदे चयो आहे त स्पीकर क़ौमी असैम्बली जे रहाइशगाह ते थियल ॻाल्हियुनि खे परदे में रखणो हो। परडेही वज़ीर उन जो तक़दुस न रखियो। PTI जो उरूज ख़त्म ऐं ज़वाल अचण वारो आहे। नैब जो कानून उन्हनि ते बि लागू थींदो। क़ौमी असैम्बली जे इजलास में ख़िताब दौरान ख्वाजा आसिफ चयो त आमदनी खां वधीक असासनि में क़ब्रुनि ते कमाई खे बि शामिल कयो वञे। असां सियासी मक़सदनि लाइ इदारनि खे इस्तेमालु करण वारी रिवायत ख़त्म करणु चाहियूं था। आप तमाम अपनी निशिस्त पे बैठे, हर एक को मौका मिलेगा, उनको जाती वजात करने का मौका दे शाह महमूद कुरैशी साहब को। बात करने दो आप। नारेबाजी ना करें। शाह साहब बात करेंगे, बात करने दो। शाह साहब बात करेंगे, उसके बाद बात करना, वरना यहाँ कोई बात नहीं करेगा। जब तक शाह साहब बात नहीं करेंगे आप बात नहीं करोगे। हम देखते हैं किस तरह बात करोगे। अजीब बदमाशी बनाइए, बाहर भी बदमाशी, यहाँ भी बदमाशी। क़ौमी असैम्बली में परडेही वज़ीर ॿ भेरा कोशिश करण बावजूद ख्वाजा आसिफ जी तक़रीर ते जवाब न ॾेई सघियो। शाह महमूद कुरैशी जे ख़िताब दौरान अपोजिशन जो गोड़। मुखालिफ़त जे मेंबर्स सीट्स ते उथी नारेबाज़ी कई। JUIF जे मेंबर्स तरफ़ां स्पीकर जी डाइस जो घेरा। शाह महमूद कुरैशी चयो त ख्वाजा आसिफ खे जवाब ॾियणु मुंहिंजो हक़ आहे। मूंखे ॻाल्हाइणु न ॾिनो वियो त केर बि न ॻाल्हाए सघंदो। डिप्टी स्पीकर खे ऐवान कंट्रोल न थियण बाद ॿ भेरा वक़फ़ो करणो पियो। इजलास में हुकूमत ऐं अपोजिशन मेंबर्स जूं हिक ॿिए ते उलरूं। कराची में बरसात खां पोइ आयल तबाही ऐं नालनि जी बदतरीन सूरतहाल ते PTI ऐं मुतहदा मेंबर सलामती वॉकआउट करे विया। ये पार्लियामेंट को इस्तेमाल करते हैं NRO प्लस के लिए, ये पार्लियामेंट को इस्तेमाल करते हैं जरदारी के करप्शन बचाने के लिए, ये पार्लियामेंट को इस्तेमाल करते हैं शहबाज शरीफ, नवाज शरीफ और इनके हवारियों के करप्शन का दिफा करने के लिए। स्पीकर साहब कुछ भी कर ले, NRO नहीं मिलेगा। आप हमारी तरक्याती काम गिनते हो, हम आपके केसेस गिनते हैं। आप यहाँ पे आके कहते हैं कि शुगर चोर। अभी फरजंदे सरदारी आप पे नहीं है, उसने भी शुगर चोर का नारा बुलंद किया। स्पीकर साहब मैं आपको बताता हूँ कि शुगर इंक्वायरी में इमरान खान का नाम नहीं, शुगर इंक्वायरी में शाह महमूद का नाम नहीं, शुगर इंक्वायरी में परवेज खटक का नाम नहीं, शुगर इंक्वायरी में जरदारी का नाम है, शरीफ खानदान का नाम है। पीपल्स पार्टी आसिफ ज़रदारी जी करप्शन ऐं नून लीग शरीफ ख़ानदान जी करप्शन बचाइण लाइ पार्लियामेंट खे इस्तेमालु कयो। ऑपोज़िशन वारा असांजा मनसूबा ॻणींदा आहिनि ऐं असां संदन करप्शन ॻणींदा आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद क़ौमी असैम्बली में ऑपोज़िशन जे गोड़ दौरान ख़िताब कंदे चयो त फर्ज़ंदे ज़रदारी खंड चोर जो नारो हंयो हो। खंड कमीशन जी रिपोर्ट में वज़ीर आज़म न पर आसिफ ज़रदारी ऐं शरीफ ख़ानदान जा नाला आहिनि। PTI हुकूमत कंहिं बि सूरत में खंड चोरनि खे नारो न ॾींदी। कराची बरसाती पाणी में बुॾी वियो। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो PP चेयरमैन जो उन ते हिकु बि बयानु नाहे आयो। बिलावल भुट्टो साहब सिंध को संभाले, उन्होंने एक नेशनल पार्टी को एक सूबाई पार्टी क्या बल्कि एक इलाकाई पार्टी बना दी। ये सेहरा सिर्फ बिलावल भुट्टो और जरदारी के
अफसर ही जा सकता है। वो मौलाना साहब से कभी मिलते हैं, कभी उनके भाई को वहाँ पे नौकरी देते हैं कि पॉलिटिकल, इनका यही कल्चर रहा है। हम अपनी इस कमिटमेंट पे कायम है कि हमने न तो कोई एनआरओ देना है इनको, चाहे उसमें बेशक हमारी हुकूमत चली जाए, हमने अपने उसूल को और अपने नजरिए को नहीं छोड़ना। इमरान खान है तो पीटीआई है, पीटीआई के पास इमरान खान नहीं है तो कहीं पे भी नहीं है पीटीआई, और कोई -1 -2 ये बातें जो है ना, ये सिर्फ अपोजिशन की ज़हन की अख्तरा है। ईद खां पोइ ओपोज़िशन जे फूकणे मां हवा निकिरी वेंदी। इमरान खान खां सवाइ पीटीआई जो को वजूद न आहे। ओपोज़िशन वारा -1 ऐं 2 जा शोशा छॾे रहिया आहिनि। इमरान खान माइनस थियो त सॼी पीटीआई माइनस थींदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ओपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त मुख़ालिफ़ धुर ज़ाती मफ़ादनि लाइ नैब कानून ते सौदेबाज़ी चाहे थी। भले हुकूमत हली वञे पर नैब कानून ते ओपोज़िशन खे इनारो न ॾींदासीं। ओपोज़िशन जा अॻवान बि पीटीआई जी क़यादत सां राब्ते में आहिनि। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज़ चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरीं सिंध खे संभाले, हुन ज़ाती मफ़ादनि लाइ मुल्की मफ़ादनि जी क़ुर्बानी ॾेई हिकु क़ौमी पार्टी खे इलाइक़ाई पार्टी बणाए छॾियो आहे। एपीसी सॾाईंदड़ सियासी तौरु बेरोज़गार थी विया आहिनि। मैं एक मोदी सरकार सुनता हूँ, दूसरा यहाँ साई सरकार सुनता हूँ। न्याजी सरकार में क्यों नहीं सुनता, बुज़दार सरकार में क्यों नहीं सुनता। आप हमें क्यों हिंदुस्तान से कंपेयर करते हैं? बल्कि आपने तो शायद टीवी पे ये भी चलाया, कुछ शर्म होती है, कुछ हया होती है, ये भी कहा आपने। आपके चैनल पर आसिफ अली जरदारी साहब की और तनवीर जमानी की एडिट करके तस्वीर चलाई गई और पूरा शो उस पे किया गया। आपको शर्म और हया नहीं है? हमारे मुल्क के एक गवर्नर कत्ल हो गए आपके टीवी प्रोग्राम की वजह से, आपको शर्म हो रहा है इस पे? आप पीटीआई के हामी हैं, पीटीआई की बी टीम है, पीटीआई के माउथपीस हैं। आपके सीईओ साहब ने जो ट्वीट्स किए हैं मेरी इस वीडियो से पहले जरा देखिए आपने, वो फरमाते हैं कि पीपल्स पार्टी को 1970 से लेकर 2018 तक कराची से वोट ही नहीं मिला, इसलिए पीपल्स पार्टी कराची से ये करती है। उनको कहें मेहरबानी करके तारीख पढ़ें। आपके सीईओ साहब को शर्म और हया आएगी इस ट्वीट पर? भाई जब आप तनकीद करोगे तो मैं जवाब दूंगा आपको, चाहे आप टीवी के सीईओ हो या कोई और हो। आप करें कानूनी चाराजी, आपको हक है, आपको इख्तियार करें और मुझे भेजें आप नोटिस, और मैं आपको जवाब दूंगा कि आपका चैनल क्या क्या करता फिर रहा है, और मैं आपको एक्सपोज करूंगा कैसे आप करते हैं। तव्हांजी ख़बर जे करे पाकिस्तान जो हिकु गवर्नर क़तल थी वियो। आसिफ ज़रदारी ऐं तनवीर ज़माने जी एडिट थियल तस्वीर हलाई। छा तव्हांजे चैनल खे हुन ते शर्म ऐं हया आयो? कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सूबाई वज़ीर सईद गनी हिकु निजी टीवी चैनल ते तनक़ीद कंदे चयो त चैनल जे सीईओ तारीख़ पढ़ण खां सवाइ ट्वीट कयो त 70 जे ॾहाके खां पीपल्स पार्टी खे कराची में वोट न मिलियो आहे, तॾहिं कराची वासियुनि सां अहिड़ो रवैयो रखियो वञे थो। छा चैनल जे सीईओ खे अहिड़ी ट्वीट ते शर्म आयो? टीवी चैनल भले कानूनी कार्रवाई करे ऐं मूंखे नोटिस मोकिले, आऊं समूरा अछा कारा पधरा कंदुसि। सईद गनी चयो त मख़सूस निजी टीवी चैनल मोदी सरकार ऐं साईं सरकार जी ॿोली ॻाल्हाए तासुब वारो रवैयो रखनि था। असां अॼु ॾींहं ताईं न्याज़ी सरकार ऐं बोज़दार सरकार छो नाहे ॿुधो। सिंध सरकार ईद उल अज़हा लाइ 3 ॾींहनि जी मोकल जो ऐलान करे छॾियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि ईद उल अज़हा जे मौक़े ते 31 जुलाई जुमे खां 2 अगस्त आचर ताईं मोकल हूंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ पार्कलैंड रेफरेंस में अहम अख़बराई। नेशनल बैंक जा 2 अॻूणा सदर संदसि ख़िलाफ़ सुल्तानी शाहिद बणिजी विया। नैब प्रोसिक्यूटर चयो आहे त सुल्तानी शाहिदनि खे कानून मूजिबि शाहिदी ॾियण बैदि माफ़ कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ पार्कलैंड रेफरेंस में 61 शाहिद तैयार करण जी बि दावा। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्कलैंड रेफरेंस में नैब जे इख्तियारनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी 7 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी दौरान दलील ॾींदे नैब प्रोसिक्यूटर चयो त पार्थेन कंपनी के फ्रंट तौर इस्तेमाल कंदे 1.5 अरब रुपयनि जो कर्ज़ केतिरनि ई अकाउंट्स में मुंतक़िल कयो वियो। 295 मिलियन रिक्शा ऐं 275 मिलियन रुपया फालूदे वारे जे अकाउंट में मुंतक़िल कया विया। डहर की वेझो औरताणी आवाज़ ते हिरकजी कचे वारे इलाइक़े में पहुतल शागिर्द अगवा थियण खां बची वियो। ॻोठाणनि शागिर्द हसनैन मीरानी खे अगवा जी कोशिश कंदड़ 2 जवाबदारनि खे पकड़े वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले। पुलिस चवणु आहे त वाक़े जी जांच शुरू करे जवाबदारनि खां पुछा गाछा कई पई वञे। थर जे ॻोठ लालू जे तड़ में नारी फाबुल रिंद जो खूह मां लाशत। वारसनि वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। कैंसर पुलिस अस्पताल में पोस्टमार्टम कराइण बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस चयो आहे त नारी जी पेशानी ते धक जा निशान आहिनि।
हतमी पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई वेंदी। मुंजतड़ो जी पोहरियत रमज़ान कलू पुलिस अहलकारनि जे सरेआम तशद्दुद ऐं तज़लील ख़िलाफ़ अदालत पहुची वियो। लाड़काने जी मक़ामी अदालत पोहरियत जी दरख़्वास्त ते SHO फतेहपुर सैफुल्ला जागीरानी, अहलकार तस्लीम बुगियो, इरफान बुगियो ऐं जब्बार बुट खे 7 अगस्त ते तलब करे वरितो। दरख़्वास्त में पोहरियत मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त पुलिस अहलकारनि खेसि ज़ोरी खंभण बाद तशद्दुद जो निशानो बणायो। तज़लील ऐं तशद्दुद दौरान संदसि ॾंद भॼी पिया हुआ। दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी इस्तदा। कुंडरी पुलिस जो कमाल, मुबैना ग़लत इंजेक्शन लगाए औरत जी बांह ख़राब करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार अताई डॉक्टरियानी खे जुर्गे ज़रिए आज़ाद करे छॾियो। बोदरफान थाणे जी पुलिस मुबैना जुर्गे में 2 लख रुपया ॾंड वठण बाद अताई डॉक्टर हेमी कोल्हण ऐं संदसि मुड़ुस खे आज़ाद कयो। हेमी कोल्हण जो चवणु आहे त ग़लत इंजेक्शन जो कूड़ो इल्ज़ाम मणींदड़ धुर खे 1,30,000 रुपया ऐं SHO खे 70,000 रुपया ॾियण बाद खेनि आज़ाद कयो वियो। बासर धुरनि ऐं पुलिस जे दबाव सबबि हुन ॾंड जी रक़म भरी आहे। पुलिस केस दाख़िल न थियण बावजूदि अताई डॉक्टरियानी ऐं संदसि मुड़ुस खे लॉकअप में रखियो हो। नवाबशाह भरिसां ॻोठु ग़ुलाम हैदर मरी में वैशी मुड़ुस ज़ाल खे पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾी। मुस्मात मरियम मरी गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। मुतासिर औरत दाहियो आहे त मुड़ुस ज़ाकिर मरी खेसि बिना जवाज़ तशद्दुद जो निशानो बणाईंदो आहे। हिन भेरे बि बिना कंहिं सबब जे कावड़ में अची खेसि क़त्ल करण लाइ बाहि ॾिनी। औरत तरफ़ां मुड़ुस खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सज़ा ॾियण जो मुतालबो। पुलिस चयो आहे त वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो आहे। खेसि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ऐं पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमल खे रिलीफ मिली वियो। मैच फिक्सिंग जे केस में लॻायल पाबंदी 3 साल मां घटाए 18 महीना कई वई। जस्टिस रिटायर्ड फ़क़ीर मोहम्मद उमर अकमल जी अपील ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। क्रिकेटर उमर अकमल फ़ैसिले ते ख़ुशी जो इज़हार कंदे चयो आहे त पाबंदी में घटिताई थियण ते हू अल्लाह ताला जो शुक्र अदा करे थो। उमर अकमल मथां PCB जे एंटी करप्शन कोर्ट जी भञकड़ी करण ते 3 साल पाबंदी लॻाई वई हुई। क्रिकेटर उमर अकमल पाबंदी ख़िलाफ़ अपील दाख़िल कई। अदालत तरफ़ां 13 जुलाई ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स वन टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।